नाज़रीन, पाकिस्तान फिशर फोक फोरम जो सरबराह मोहम्मद अली शाह कराची जे अस्पताल में लाॾाणो करे वियो। मोहम्मद अली शाह माण्हुनि जी ख़ुशहाली लाइ जाखोड़ कंदो रहियो। पेश आहे मोहम्मद अली शाह जी ज़िंदगी बाबति। दुनिया के झूने तारीख़ी सिंधु दरिया डेल्टा डंडुनि ढोरनि जो मुहाफ़िज़ तोड़े माहीगीरनि जे ख़ुशहाली लाइ जाखोड़ कंदड़ सैयद मोहम्मद अली शाह सिंध वासियुनि खां हमेशह लाइ विछड़ी वियो। 5 मई 1998 ते पाकिस्तान फिशर फोक फोरम वजूद में आयो। सैयद मोहम्मद अली शाह मोहाणनि जे ख़ुशहालीअ लाइ जाखोड़ कंदड़ हिन इदारे जो सरबराह रहियो ऐं ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं हिन ई प्लेटफॉर्म सां लाॻापियल रहियो। सैयद मोहम्मद अली शाह अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जे कालाबाग डैम ठाहिण वारे होड़ ख़िलाफ़ सिंध में हलियल तारीख़ी जदोजहद जो बि मरकज़ी किरदारु रहियो। कालाबाग डैम जी साज़िश खे नाकाम बणाइण लाइ जॾहिं सिंध दोस्त धुरियुनि विख खईं त सैयद मोहम्मद अली शाह 2 विखियूं अॻियां रहियो। सिंध में ज़रई पाणीअ जी खोट हुजे या भोतारनि जे डंडुनि ऐं ढोरनि ते कब्ज़नि जो मामिलो हुजे, सैयद मोहम्मद अली शाह कॾहिं बि ख़ामोश न वेठो ऐं ततीअ थधीअ काईंदो रहियो। मोहम्मद अली शाह ॾिंगी ऐं भंडार जे बर्बादीअ जे ऐलान बाद बि मैदान में कुॾी पियो ऐं हू ॾिंगी ऐं भंडार ते कब्ज़े ख़िलाफ़ जदोजहद जो बि मुख्य किरदारु रहियो। न रुॻो एतिरो पर हुन मलीर में सिंध जे ॻोठनि ते बहरिया टाउन जे कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ बि हर जदोजहद में अॻियां रहियो। सैयद मोहम्मद अली शाह पंहिंजे ज़िंदगी जो ॻचो हिसो दुनिया जे झूने सिंधु दरिया झूनी डेल्टा सिंध जे मोरूसी मिल्कियत ॿेटनि तोड़े डंडुनि ऐं ढोरनि जी हिफ़ाज़त कंदे गुज़ारियो। मोहम्मद अली शाह न रुॻो दरिया डेल्टा ऐं ॿेटनि खे बचाइण लाइ जदोजहद कई पर हू थरकोल रिथा वारे मामले ते बि अॻभरो रहियो। थरकोल रिथा में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम न करणु तोड़े मक़ामी पोरियतुनि सां थींदड़ वेसाह घातियुनि ते हू सिंध दोस्त धुरियुनि सां गॾिजी एहतजाज कंदो रहियो। जाखोड़ी किरदार जे लाॾाणे जी ख़बर पवण ते सॼे सिंध में सोग वारी लहर छांइजी वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि फिशर फोक फोरम चेयरमैन सैयद मोहम्मद अली शाह जे लाॾाणे ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। मोहाणनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ पाकिस्तान फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह खे आलमी वबा कोरोना वायरस जे वकड़ में अचण खां पोइ कराचीअ जे ज़ियाउद्दीन अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते संदसि 1 महीने खां इलाजु हलंदड़ हो, पर हू अॼु सिंध वासियुनि खां मोकलाए अब्दी निंड सुम्ही पियो। जूझार इंसान सैयद मोहम्मद अली शाह जे लाॾाणे वारी ख़बर जी संदसि कुटुंब जे भातियुनि तोड़े पाकिस्तान फिशर फोक फोरम पारां बि तस्दीक़ कई वई आहे। जेतोणीकि सैयद मोहम्मद अली शाह हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे, पर सिंध जे दरिया डंडुनि ढोरनि तोड़े ॿेटनि ऐं डेल्टा खे बचाइण लाइ कयल तारीख़ी जदोजहद सबबु हू सदाईं सिंध वासियुनि जे दिलनि में ज़िंदह रहंदो।